हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾिना हूं त शाबिहुन कुरैशी आज़ादी खां पोइ ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाबिहुन कुरैशी खे जेल मां आज़ाद बाद ॿीहर पुलिस ते गिरफ़्तार करे वरितो आहे। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाबिहुन कुरैशी खे हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाबिहुन कुरैशी आज़ादी खां पोइ ॿीहर गिरफ़्तार थी वियो आहे। शाबिहुन कुरैशी खे जेल मां आज़ादी बाद पुलिस ॿीहर गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई जो वाइस चेयरमैन शाबिहुन कुरैशी आज़ादी खां पोइ हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाबिहुन कुरैशी आज़ादी खां पोइ ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाबिहुन कुरैशी खे जेल मां आज़ादी बाद पुलिस ॿीहर गिरफ़्तार करे वरितो।